सोबोदेरो खां ख़बर शामिल कंदा हालूं त सोबोदेरो लॻ ॻोठ बिंडी मोटायो जे रहवासी अब्दुल हमीद खोड़ो साफ़िन खे ॿुधायो त मुंहिंजी भेण जी शादी ॻोठ जे ज़ाहिद खोड़ो सां 2 साल अॻु थी हुई, जेको पाण ई संदसि भेनर असांजी भेण ते सख़्तु तशद्दुद कंदा हुआ। कुझु वक़्तु अॻु हुन खेसि तशद्दुद करे संदसि पेट में ॿार मारे छॾियो हुयो। ताज़ो बि असांजी भेण खे उमेदवारी हुई, जंहिं तां ज़ाहिद खोड़ो ऐं संदसि भेनरनि ऐं भेणीवे अब्दुल रऊफ़ खोड़ो खेसि मारण जी कोशिशि कई, पर असां पहुची पियासीं। उन खां पोइ खेसि घरां कढी संदसि सामान लिकाए छॾियो। असां कानूनी कार्रवाई करे सोबोदेरो थाणे ते जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो, जंहिंजो जवाबदार अब्दुल रऊफ़ खोड़ो गिरफ़्तार थियो आहे। जंहिं तां संदसि ज़ाल तस्लीम, जेका ज़हनी मरीज़ आहे, कूड़ा ड्रामा करे असांखे हिरासां करे थी। चवे थी त मां पाण मारींदसि या अव्हां जे घर में गिरी कंहिंखे बि मारींदसि। हूअ चाकू खणी घिटीअ में घुमंदड़ असांजे मासूम ॿारनि खे मारणु घुरे थी या घर में गिरी असांजी भेण खे मारणु चाहे थी। हुन अॼु ज़हर खाइण जो ड्रामो करे सॼे ॻोठ में थरथुलो विधो। हुन SSP खैरपुर खां घुर कई आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं हिन औरत या संदसि ख़ानदान पारां कयल कंहिं बि ड्रामेबाज़ी ते ध्यानु न ॾिनो वञे। असां सिर्फ़ु कानून ज़रिए पाण ऐं पंहिंजी भेण सां थियल ज़ुल्म जो बदिलो वठंदासीं। साल अॻु में बि असांजे भेण जो ॿार मारे छॾियो। हिन वक़्तु बि भेण असांजी उमेदवारी आहे, जंहिं ते हिन तशद्दुद कयो ऐं हुनखे मारण जी कोशिशि कई। हिन जे भेनरुनि ऐं हिन जी भेणी में हुन ते तशद्दुद कयो। मौक़े ते असां पहुची पियासीं। असां पंहिंजी भेण खे बचाए वरितोसीं ऐं हिननि उन खे घरां कढी छॾियो, उनजो सामान लिकाए छॾियो, गुम करे छॾियो। ऐं जेका भेण असां वटि रहंदी, असां ते हिन जी भेण ज़ाहिद खोड़ो जी भेण, जंहिंजी असां कानूनी कार्रवाई करे सोबोदेरो थाणे ते केस दाख़िल करायोसीं, जंहिंमें हिकु जवाब